दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलगी मौजूद टेरी जी परियल नारी सां टिन ॼणनि पारां इज्तमाही ज़्यादती जो इंकशाफ। दादू जे रुकन थाणे जी हद ॻोठ मोहबली पवन जे रहवासियुनि शादी कयल नई कुंवार कुंज पवर जे पीउ मंजूर अली पवर दादू जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पटिशन दाख़िल कई आहे त मुंहिंजी धीउ कुंज खे मुड़ुस ऐं ॾेर नशो ॾेई सांस इज्तमाही ज़्यादती कई आहे। अदालत दाख़िल कयल पटिशन जी ॿधणी दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज ॾांहुं मुंतक़िद कई। जज नदीम बदर काज़ी 22 AB जे दरख़्वास्त ते ॿधणी बैदि रुकन पुलिस स्टेशन जे SHO खे नारी कुंवार कुंज पवर जे मेडिकल लाइ सिविल अस्पताल खे हुकुम जारी कयो ऐं 20 जनवरी ते अदालत फरियादी ऐं पुलिस खे तलब करे वरितो आहे। दरख़्वास्त में फरियादी मंजूर अली पवर ॼाणायो आहे त टे जवाबदार नारी कुंज पवर जे मुड़ुस मुश्ताक अहमद ऐं ॿियनि ॾेरनि महताब अली ऐं शेहज़ोर अली टिनी भाइरनि मामद खान पवर जा पुट आहिनि। मुंहिंजी न्याणी सां इज्तमाही ज़्यादती कई आहे जिन ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।